जूडो टंडो जानमंद में मिल्कियत जी लालच में अची पुट पारां 80 साला बुज़ुर्ग पी के क़त्ल करण जी कोशिश। पीरसन कुराड़े जो नाफरमान पुट खिलाफ इतजाज तहफ़्फ़ुज़ जी अपील। ख़बर मूजिब टंडो जानमंद के वार्ड नंबर 6 के रवासी 80 साला सैद दिलबाग हुसैन शाह मीडिया सेंटर जूडो ते पंहिंजे नाफरमान पुट खिलाफ़ इतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त मूंखे 5 नियाणनि ऐं 3 पुटनि जो औलाद आहे। टंडो जानमंद के वार्ड नंबर 6 में ठहियल हवेली पंहिंजे पुटनि ऐं पोटनि खे रहण लाइ विरासत करे ॾिनी आहे। मुंहिंजी वसियत मुताबिक़ मुंहिंजे ख़ानदान मां को बि भाती हवेली खे विकिरो नथो करे सघे। हिन चयो त मुंहिंजो हिकिड़ो पुटु नाले शाह सवार हुसैन शाह हवेली विकिरो करण जी कोशिश कई, जंहिं बैदि मूं पंहिंजी हयाती में पंहिंजी मिल्कियत मां ॼाणल पुट खे बेदख़ल करे छॾियो आहे ऐं अहिड़ा दस्तावेज़ पिणु आहिनि जंहिं तां बावड़जी उहो मुंहिंजी ज़िंदगी जो दुश्मन बणिजी वियो आहे, जंहिं सबबु आउं सख़्तु परेशान आहियां। हुन चयो त नाफ़रमान पुटु माज़ी में काफ़ी भेरा मूंखे जान खां मारण जी कोशिश कई आहे, जॾहिं त गुज़िर राति संदसि पुटु खेसि मारण जे इरादे सां कमरे में दाख़िल थियो, पर मुंहिंजे रड़ियुनि ते हू फ़रार थी वियो। हिन चयो त अहिड़ी दरख़्वास्त हद जे पुलिस स्टेशन टंडो जानमंद खे ॾिनी आहे। हिन IG सिंध DIG ऐं SSP मीरपुर ख़ासि खां अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ कयो वञे। जूडो रिपोर्टर रोशन कुमार, सिंध धरती जूडो।